अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। उजरन एहसासन जड़ी खूबसूरत शायरी असीं अवांजे समातन जी नज़र करियूं था। सिंध लाइ मुसलसल जाखोड़ींदड़ मुज़फ़र चांडियो जी खूबसूरत शायरी असां अव्हां लाइ चूंड कई आहे संदसि किताब सिंध सॾे थी पई मंझां। ओ अमा मुंहिंजी जीजल अमा मां तोखे किथे ॻोल्हियां। का बि लुग़त तुंहिंजी अज़मत खे बयान ई नथी करे सघे। तुंहिंजो प्यार आबशारनि जियां, तुंहिंजो इंतज़ारु आसमाननि जियां, तुंहिंजी दिलबरीअ जे अॻियां समुंड बि हिकु ढुक मिसल। तुंहिंजी दिलि हिमालया खां बि ऊची सदा ऐं राका पोशी बि तुंहिंजे क़दमनि में ॾिठो मूं सजदनि सदा। तूं त कारूंझर जे कुख मूं लाइ मिठी, तूं त कींझर जे हिंदोरे जियां मूंखे लोली ऐं झोली ॾिनी, मिठड़ी बाती ऐं ॿोली ॾिनी ऐं रंगनि जी ॼण होली ॾिनी। विख विख ते भरियल तूं झोली ॾिनी। ओ अमा सिंध जहिड़ी सुंदर सुहिणी अमा, तोखे भेटियां त ॿियो कंहिं साण भला। तुंहिंजे क़दमनि में जन्नत आहे सदा, तोखां वॾी न काई हस्ती ॾिसां। बैतुल मुक़दस खां मथे मुंहिंजी जीजल अमा, मुंहिंजी जीजल अमा। पंहिंजे ख़ूबसूरत नज़म में मुज़फ़र चांडियो लिखे थो त अचो यार मोटूं मोहिन दड़े मिटी ॾांहुं, जिते साह सिंध जा वॾड़ा खणनि था, दरावड़ दिलनि जी धक धक ॿुधनि था ऐं ॿलहड़े जी ॿाहिरां अनवर जे इंतज़ार में भिटाई खे सॾड़ा कनि था। हू सर्वेच सोणो छो मारियो वियो निधणको, जंहिंजे हथड़नि जी मेहंदी अञा मुरकी रही आहे ऐं मख़्तल जी ख़ुशबू हवा जे सहारे सिंध जे घायल घटियुनि में घुली रही आहे। इस्टोपा जे आलियुनि अखियुनि में सिंधू जूं तेज़ छोलियूं अञा उथियूं छो न आहिनि ऐं संबारा जे सिंध जे अङण ते नचियूं छो न आहिनि। पोड़े पोरियत खां बेचैन थी पुछनि थियूं, सदियुनि खां ही जोधा आज पंहिंजे इश्क में जवानी जी भेटा ॾियनि था। रत में ॿुॾल चचरियल लाशा थियनि था ऐं दरावड़ दिलनि जी आशा थियनि था। हिकु ॿियो नज़म आहे त भोतार त अॻे ई भाड़िया हुआ, पर असांजी क़ौमी क़यादत में जाड़े ख़ान जी जुती जो कोको आहे। दानेश्वर बि दांगी सां मुंहुं मल्हनि था ऐं साफ़त बि दलालनि सां गॾु आहे। डिघी ग़ुलामी जे करे ख़ल्क़ बि ख़ुआरी खां घटि कोन्हे। प्रोफेशनल पैसे जो पुटु आहे ऐं मिडल क्लास जो मुनाफ़िक़ माउ जी नथ खां बि नथा मुड़नि। असांजो ज़मीर बि ज़रदार जियां ज़ानी थी चुको आहे। सॼण ऐं साणे क़ौम खां विसरी विया आहिनि। उन लाइ न कंहिंखे हैफ़ चई सघिजे थो ऐं न ई मलामत करे सघिजे थी। अरबनि खां अरगुननि ताईं सभिनी असांखे फ़तह कयो आहे ऐं हाणे हिकु ज़ालिम फातह खे असांखे फ़तह करण में बि शर्मसारी पई महसूसु थिए। असां शिकस्त तस्लीम करे ज़ंजीरनि सां मुहबत करणु लॻा आहियूं ऐं विछूं वांगुरु पंहिंजी माउ खे खाई ख़ुशि थी रहिया आहियूं। हीअ धरती सदियुनि जी ग़ुलामी ऐं भाड़ियाइप बर्दाश्त करे करे हाणे अमन खां तंग थी वई आहे। तारीख़ गवाह आहे त ग़ैदी माण्हुनि ऐं डेजू क़ौमनि खे सदाईं अमन थो घुरिजे, पर तारीख़ मां इहो बि सबक़ मिले थो त डेजू ऐं ग़ैदी क़ौमनि खे कॾहिं बि अमन माफ़ न कंदो। तारीख़ मां इहो सबक़ मिले थो त डेजू ऐं ग़ैदी क़ौमनि खे कॾहिं बि अमन नसीब नाहे थियो, छो त कमज़ोरनि लाइ पादर पुसियल ई रहनि था। मीर मोहम्मद अली टालपुर जे नाव ख़ूबसूरत नज़म में मुज़फ़र चांडियो लिखे थो, वतन सां वफ़ा जी पादाश ऐं आज़ादी जे रस्ते में माण्हू केॾियूं न बेवफ़ायूं, वेसाघातियूं ऐं पीड़ाऊं थो भोॻे। इंसान पंहिंजी मुख़्तसर हयाती में कई ग़ुलामी जा घाव ऐं लफ़्ज़नि जा तिखा तीर अहिड़ा बि सहे थो जेके रूह ताईं माण्हू खे घायल कनि था ऐं केतिरा नफ़रतनि जा खंजर पंहिंजे सीने में खुतल महसूसु करे थो। कई वतन फ़िरोश विछूं आज़ाद मनशी इंसान जे वजूद खे ॾंगींदा रहनि था। केतिरा हमालिया हू पंहिंजे हाव ते महसूसु करे थो। कई बगड़ हुनजे ख़्वाबनि खे लीड़ूं लीड़ूं करे चीर फाड़ कनि था ऐं आशिक़नि जे मन जी हसीन वादी जी उजाड़ कनि था, पर पोइ बि ज़िंदा ज़मीर वारो मथेर मुड़ुस
मुस्कुराईंदे इहो पैगाम ॾिए थो त मूंखे आज़ादी ॾियो या मूंखे मौत ॾियो। सच वॾो ॾोहारी आहे। पंहिंजे ख़ूबसूरत नज़म में मुज़फ़र चांडियो लिखे थो, यकीन ॼाणो त पाण हिटलर जी ताक़त सां बि विढ़ी सघूं था। मूंखे पूरो विश्वास आहे त पाण नाज़ी तकबुर खे शिकस्त बि ॾेई सघूं था ऐं मुंहिंजो ईमान आहे क़ौमूं जॾहिं आजपे लाइ उथंदियूं आहिनि त पहाड़ जेॾियूं सुपर ताक़तूं बि गोॾा खोड़े मुंहुं मथो पिटींदियूं आहिनि। हा, पर सफ़र तॾहिं डिघो थी वेंदो आहे जॾहिं क़ौम जा कलमकार ऐं शाइर अफ्रीकी ग़ुलामनि ऐं मिरासनि जिया दोसो वांगुरु दोहल ते नचंदा आहिनि। यकीननि क़ौमूं पंहिंजी सुञाणप सक़ाफ़त में ॻोल्हींदियूं आहिनि ऐं ईंदड़ नसल खे उमेद बि ॾींदियूं आहिनि, पर आजपे ऐं विसाल पंहिंजा पीउ ऐं जीअ बि खोरींदियूं आहिनि। अयाज़ जॾहिं चयो हो त सच वॾो ॾोहारी आहे, उनजो मतिलबु इहो न हो त सच चवणु छॾे ॾियो छो त उहो वॾो ॾोहारी आहे। अॼु सिंध जे कलमकारनि ऐं दिलबर दानश्वरनि सच खे ॾोहारी सम्झी न सिर्फ़ु उन सां यारी टोड़ी आहे, पर उनखे कारी या कुहाड़ी जा वार करे क़तल करणु शुरू कयो आहे। शायदि उन करे दोस्तो सिंध जा सूर वधी रहिया आहिनि ऐं पंध पूरो ई नथो थिए। अचो त दंग ऐं नंग जी हिफ़ाज़त लाइ नींहं जा नारा हणी नगारा खणी निकिरी पऊं त जीअं सच सोभारो थिए ऐं मच मोचारो थिए। सिंधी अदब जे मन आगा सलीम खे भेटा अॼु उन पार्क जा सभु पेचरा उदास आहिनि जिथे हू शाम जी पसार कंदो हो ऐं उहा ख़ाली बेंच हुन लाइ वाझाए रही आहे जिते वेही हू भिटाए खे यादि कंदो हो। अॼु उन पार्क जा सभई पखी वणनि जे लामनि ते वेही अखियुनि ई अखियुनि में हिक ॿिए खां ताज़ियतूं वठी रहिया आहिनि। अॼु उन पार्क जी मुरझाइजी वियल गुलनि उदासी मां कंध झुकाए उन कुर्बाइतनि क़दमनि खे ॻोल्हण जी कोशिशि कई जिन खे हूअ बहार जी मौसम में भिटाए जा बैत ॿुधाईंदो हो। अॼु उन पार्क में गुलनि ऐं पखियुनि जी परेशानी ॿुधाए पई त पार्क मां रुॻो हिकु माण्हू खुटल न आहे, पर सूफ़ियुनि जे दिलि जो हिकु सूरज धरती खे उंदाह करे वियो आहे। या भिटाए जो पारखू सचो आशिक़ हामा ओस्त जी हंज में हमेशह लाइ सुम्ही पियो आहे। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं टीवी चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सगारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे जंहिंखे अवां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।